मिठियाणी मां रिपोर्ट कर रहियो आहे ज़वार सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह। मिठियाणी वेझो ॻोठ आलम जा भाण वासन जो ॿेले खाते जी मुबैना करप्शन ख़िलाफ़ एहतजाज। उन मौक़े ते मोहम्मद जुमन भुरट, चनेसर भुरट, यामीन भुरट समेत ॿियनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मिठियाणी ॿेले जो करप्ट फॉरेस्टर शकूर ख़ुश्क, अली अख्तर माची, तारिक सूमरो ऐं ॿिया अमलदार DF सां मिली भगत करे राति ॾींहुं ॿेले जा वण कटाए भुॻड़नि मुठ ते विकिरो करे रहिया आहिनि। हिननि इल्ज़ाम हयो त 14 चौंकड़ी मुकमल तौर ते विकिरो कई वई आहे, जॾहिं त 16 चौंकड़ी मां 150 एकड़, 25 चौंकड़ी मां 80 एकड़ ऐं 26 चौंकड़ी मां 110 एकड़ ज़मीन विकिरो करे लखें रुपया कमाए कखपति मां लखपति बणिजी विया आहिनि। हिननि चयो त ॿेले जे भरिसां संदन रिहाइश आहे। असां जॾहिं हिननि खे वणनि जी गैर क़ानूनी कटाई रोकण जी कोशिश कई त फॉरेस्टर शकूर ख़ुश्क, प्राइवेट चौकीदार अली अख्तर माची ऐं ॿियनि मुलाज़िमनि खनि हिकु हफ़्तो अॻु यामीन, मोहम्मद जुमन, लखमेर ऐं अली नवाज़ भुरट मथां ॿीहर केस दाख़िल कराए छॾियो। हिननि फॉरेस्ट जे आला अमलदारनि, नेब चेयरमैन ऐं एंटी करप्शन डिप्टी कमिश्नर नशर फिरोज़ ऐं SSP खां मुतालबो कयो आहे त संदन मथां दाख़िल थियल कूड़ा केस ख़तमु कया वञनि ऐं करप्ट फॉरेस्टर शकूर ख़ुश्क, प्राइवेट वाठो अली अख्तर माची ऐं ॿियनि मुलविस ऑफिसरनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे असांखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो।